अल्लाह पूछे तो ए ईमान वारा मर्दो ए ईमान वारियूं औरतूं पंहिंजे रब खां डिजो। उहो रब जेको तव्हांजो ख़ालिक आ मालिक आ जंहिं तव्हांखे पैदा कयो आ जंहिंजी बादशाही में रहो थियूं जेको रब तव्हांखे रोज़ी खाराए थो प्यारे थो उन रब जी ज़ात खां डिजंदियूं कयो। उन रब जो खौफ पंहिंजे दिल जे अंदर रखो छो त तव्हांखे अल्लाह जे दरबार ते हिकिड़े ॾियारे पेश थियणो आ। उन मालिक करीम जी बारगाह में तव्हांखे हाज़िर थियणो आ। तव्हांखे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो आ। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद ऐं नज़र कयो त तव्हां उन ॾिहाड़े जे लाइ छा ठाहियो ऐं छा तयार कयो आ। अल्लाह तो फरमाए त वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद ऐं हर जीव हर इंसान ॾिसे त उन क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ छा ठाहियो आ छा तयार कयो आ। ओ दी वो क़यामत जो ॾिहाड़ो अचण वारो आ जंहिं ॾिहाड़े ते अबो पंहिंजे बच्चन खे कम न ईंदो अम्मा पंहिंजे न्याणियुनि खे कम न ईंदी भाइर पंहिंजे भाइरुनि खे कम न ईंदा। क़ुरान तो फरमाए त यौम यफिरुल मरउ मिन अखी भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो पीउ पंहिंजे बच्चन खां बेज़ार थी वेंदो को कंहिंजी रड़ दाह को न ॿुधंदो को कंहिंजे सॾ में साणी थियण वारो कोन हूंदो। हर इंसान के पंहिंजे सिर जी लॻल हूंदी सिज मथों गिराठ जेतिरो क़दुरु अची वेंदो माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदड़ हूंदा। रब पुछा कंदो त ओ बानी जेका उमिरि ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई जवानी ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई माल ॾिनो मां कहिड़े कम में ख़र्च कई दौलत पैसो ॾिनो मां कीअं कमाई कीअं ख़र्च कई वो अधी पाई पाई जो पुछाणो थींदो ज़रे ज़रे जो हिसाब।